ठटो मां वाक़िआ अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वियो ज़ाहिद अमीर जोखियो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून ठटे जे नायब सदर अब्दुल्ला साबरू, जनरल सेक्रेटरी लेबर विंग याकूब समूह, यूथ विंग सदर मन्नान पठान ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी हैदराबाद डिवीज़न अब्दुल्ला जाखरो साफ़िन खे दाहींदे चयो आहे त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम करप्शन ऐं लुटमार एजेंट माफ़िया जे वर्चुअल आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा बेनिफिशरी 85,000 खां मथे आहिनि। ॿारनि जो तालीमी वज़ीफ़ो उन खां अलावा आहे। हज़ारनि खां 2,000 फ़ी बेनिफिशरी खां सरेआम वसूल कया था वञनि। शिकायत ऑफिस जो समूरो अमलो उन करप्शन में मुलविस आहे। DG सिंध ज़ुल्फ़िकार शेख, ID मलिक मक़सूद ऐं संदसि अमलो फ़ी डिवाइस होल्डर 50,000 मुक़ररु कयो वियो आहे। वसूली खां पोइ करप्शन जे खुलेआम छूट ॾिनी वई आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त डिप्टी कमिश्नर ठटो, SSP ठटो ऐं ठटे जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। शिकायत ऑफिस ठटो जा नंढा वॾा मुक़ररु मुलाज़िम माण्हुनि सां सरेआम बदतमीज़ी करे धिका ॾेई ऑफिस खां कढी छॾनि था, जंहिंजी शिकायत सां राजा अंसारी सलाहकार वज़ीर आज़म पाकिस्तान खे पिणु आगाह कयो आहे। असां पुरज़ोर मुतालबो करियूं था त करप्शन में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाई वेंदी। इन सां गॾोगॾु DG सिंध ऐं डिप्टी कमिश्नर ठटो ऐं ADA मलिक मक़सूद ख़िलाफ़ असां कोर्ट में रेट पिटीशन दाख़िल कराइण जो ऐलान था करियूं। कंहिं बि सूरत में करप्शन खे बर्दाश्त न कयो वेंदो। असां वटि वज़ीर आज़म पाकिस्तान मियां शहबाज़ शरीफ़ ऐं FIA जे डायरेक्टर जनरल ऐं DG नेब खे गुज़ारिश करियूं था त फ़िलफ़ौर हिन मसइले तरफ़ तवजा ॾिनी वञे ऐं सख़्तु क़दम खंयो वञे।